बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन आऊं जो पंहिंजो मेज़बान इम्तियाज़ अहसन ऐं मां हुमरा ताहिर। नाज़रीन उम्मीद ॾिसो पिया आवाज़ टीवी जी ख़ूबसूरत स्क्रीन ते ख़ूबसूरत प्रोग्राम वीकेंड विद आवाज़ इन उम्मीद सां त जिते बि हूंदो हमेशह ख़ुशि बाहिश ऐं आबाद हूंदो मौला कंदो त हर नओं उभरंदड़ सिज अवां लाइ ख़ुशियुनि जो पैगाम खणी ईंदो। दोस्त ईअं ई मेला मतल हूंदा कुर्ब जूं कचेरियूं क़ाइमु हूंदियूं चल न कुॾुक अवां जे वेझो ईंदो। दोस्त ॾुखनि खां हूंदो कोहे कोहे दूर ऐं ॾुख हूंदा अवां खां कोहे कोहे दूर पंहिंजनि सां गॾु ऐं परावनि खां हूंदो दूर। दोस्तो देश तोड़े परदेस में जिते जिते जितां जितां जेके जेके जांगीअड़ा सांगीअड़ा मारूअड़ा असांखे ॾिसनि पिया इन प्रोग्राम खे पसंदि कनि था अवां सभिनी पिणनि जो इंतिहाई थोराइतो आहियां ऐं अल्लाह पाक जी बारगाह में दुआ आहे धणी दर दुआ आहे त अव्हांजी चहिरनि ते अव्हांजी झोलीअ में अव्हांजे अंगण ते हमेशह मुस्कुराहट हूंदनि। ईअं ई मुस्कुराईंदा ॿहकंदा चहकंदा महकंदा ऐं सहकंदा रहो गुलनि जी ताज़ा ऐं तवाना रहो। छा चवणु चाहींदी हुमरा आऊं थोरो ज़िगी तकरीर करे प्लीज़। न बिल्कुलु तव्हांजी तकरीर ॾाढी सुठी मूंखे सुठो लॻो ऐं शायदि तव्हांखे शाइरी में बि इंट्रस्ट आहे। जी बिल्कुलु। हा पोइ तव्हां को सुठो शेर ॿुधाए सघो? हा शाइर बिल्कुलु शेर ज़रूरु आऊं पढ़ंदुसि पर मां चाहियां थो त थोरो पाण नाज़रीन सां बि कचेरी कयूं पर आऊं चाहींदुसि अव्हां खां बि ज़रूरु पुछां ऐं हिकिड़ी दुआ जेका आहे से उहा नाज़रीन खे बि पाण ज़रूरु ॾियणु चाहींदासीं। चए थो त जुदी नांद न विझतनी तुंहिंजो आसरो अवल ॾींहुं उन्हनि खे पोइ उभारी सिज। शाइर चए थो त मौला पाक जंहिं वटि कुझु बि कोन आहे उन्हनि वटि सिर्फ़ु तुंहिंजो आसरो आहे। सिज पोइ उभार पहिरियां ॾे उन्हनि खे। सो पखी पखण असांजा मारवड़ा झांगीड़ा ख़ासि तौर ते जेके थर में बर में वसनि था उन्हनि मारवड़नि वटि के खाइण लाइ के अटे लटे जे लाइ ऐं अॼु जे लाइ कुझु बि न हूंदो आहे। उहे रुॻो अल्लाह पाक जो आसरो हूअं बि हर इंसान खे अल्लाह पाक जो ई आसरो आहे पर छाकाणि त अल्लाह पाक जे ज़रिए उन्हनि जी नेमतुनि जे ज़रिए ज़रिए मुआश उन्हनि जो हलंदो आहे। पर कुझु अहिड़ा माण्हू जेके हमेशह अल्लाह पाक जे तरफ़ां कंहिं अहिड़ी नुज़ूल जो जे इंतज़ार में हूंदा आहिनि त का शइ जीअं मिसाल जे तौरु थर जी ॻाल्हि कजे त बरसाति जे मौसम में हू चाहींदा आहिनि त जीअं बरसाति थींदी त पोइ गाह फुटंदा ॿनियूं थींदियूं कणिक थींदा चारा थींदा ऐं असांजे अंगण ते असांजी ज़मीनुनि ते ॿनियुनि ते सावक ई सावक हूंदी ऐं पाणी बि असां वटि ईंदो। ज़मीनूं बाक़ाइदा जेके बंजर लॻियूं पिया आहिनि उहे बि सरसब्ज़ शाद व आबाद थींदियूं। सो बहरहाल अवी ॿुधायो पाण हलिया वियासीं इन कुझु ॿियनि टॉपिक्स ते पर छाकाणि त ईद जो सीज़न आहे तव्हांखे ख़बर आहे हुमरा ईद जो सीज़न मां राति मूं विज़िट पे कयो तारिक रोड ते राति मूंखे तमामु घटि रश नज़र आयो। मूंखे लॻो त हिन ईद ते छाकाणि त असीं कोशिशि कंदा आहियूं क़ुर्बानी जानवरनि जी कजे ऐं जानवरनि खे ज़रूरु उन्हनि जी ख़रीदारी बि कजे उन्हनि जी क़ुर्बानी बि कजे उन्हनि जी सार संभाल बि लहिजे। सो जेको नाणो ऐं जेको पाण पैसो गॾु कंदा आहियूं पंहिंजी ख़रीदारीअ जे करे अॼुकल्ह ख़रीदार चाहिनि था त असां पंहिंजे जानवरनि जी ख़रीदारी करियूं। बहरहाल मूंखे इहो लॻो थिए त रश तमामु घटि आहे उनजो वजूहात मुख़्तलिफ़ थी सघनि थियूं। आउं सम्झां थो महांगाई बि आहे ऐं लैक ऑफ इंट्रस्ट बि आहे। अवां छा चवणु चाहींदा? हा बिल्कुलु इम्तियाज़ मां ॾिठो त मां बि मार्केट में जॾहिं वई हुअमि त सफ़ा बि मार्केट में जीअं पहिरियां रश हूंदो हुयो माण्हू सफ़ा मार्केट्स में पहुतल हूंदा हुया पंहिंजी शॉपिंग वग़ैरह करण लाइ। इहो तव्हां ॾिसंदव त ईद खां 10 ॾींहं पहिरियां बि जेको आहे सो रश हुते मौजूदु हूंदो हुयो पर हाणे ईद में कुझु ॾींहं रहिजी विया आहिनि ऐं पोइ अञा ताईं बि असां ॾिसूं था त मार्केट्स में सफ़ा माण्हू इंट्रस्ट ई नथा वठनि ऐं ईअं थो लॻे त ॼण माण्हुनि खे हाणे प्रायोरिटाइज़ करिणो थो पवे त या असां जानवर वठूं या असां पंहिंजी शॉपिंग कयूं। ऐं पहिरियां ईअं हूंदो हुयो त माण्हू ॿई करणु पसंदि कंदा हुया पर महांगाई एतिरी थी वई आहे एॾी रिसोर्सिस असां वटि घटि थी वियूं आहिनि जो माण्हुनि खे ॿिन्ही मां हिकिड़ी शइ चूज़ करणी थी पवे ऐं सफ़ा बाज़ारनि में तव्हां वञी ॾिसो त परचेजिंग पावर घटि थी वई आहे। रुॻो न सिर्फ़ु माण्हू ॾुख में नज़र अचनि था त उहे ईद खे ओड़े तरीक़े सां मल्हाए नथा सघनि पर तव्हां दुकानदारनि खे ॾिसो वापारी ॾिसो उहे बि ॾाढो तव्हांखे लॻंदो त उहो इंतज़ार में वेठा हूंदा आहिनि त को कस्टमर अचे ऐं असां अची शयूं वठी वञे त ॿिन्ही तरफ़ां ॾाढी हिकिड़ी जेको आहे सो परेशान कुन सिचुएशन आहे। बिल्कुलु हुमरा तव्हां सही ॻाल्हि कई आहे। अव्हांखे यादि हूंदो त कुझु साल पहिरियां पाण चवंदा हुआसीं त
₹100 जे नोट जी त का वैल्यू ई न रही आहे। बिल्कुलु उन खां पोइ पाण ॾिठोसीं त वरी ॿुधण में आयो त 500 जे नोट जी का वैल्यू ई न रही आहे। हाणे वरी उहो दौर अची वियो आहे 1000 रुपए जो ₹1000 जे नोट जी का वैल्यू ई न रहिजी वई आहे। हाणे पाण 2 किलोमीटर सफ़र करियूं था गाॾीअ जे ज़रिए त सम्झो त असांजो ₹1000 ख़र्चु थी थो वञे। 405 रुपया ग़ालिबन पेट्रोल प्राइसिस आहिनि। अमी सम्झो त असीं 2 किलोमीटर हिकु ॾींहं में ज़ाहिर आहे जॾहिं पाण घरनि खां निकिरंदासीं त 2 किलोमीटर पंहिंजो 2 किलोमीटर न बल्कि लफ़्ज़ पंहिंजा थोरो चेंज थो करियां, ज़बान कॾहिं कॾहिं अटकी पवंदी आहे ऐं लफ़्ज़ साथ न ॾींदा आहिनि। मुंहिंजो मक़सदु आहे 2 लीटर पेट्रोल असीं जॾहिं विझरायूं था त पोइ असांजा तक़रीबन 810 रुपया ख़तमु थी था वञनि। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे त जिन जी पघार ई 35 खां 40,000 पर मंथ आहे उहो छा घर जो किरायो ॾींदो हूंदो, छा हू कन्वेंस यूज़ कंदो हूंदो, ग्रोसरी कीअं थींदी हूंदी, मेडिसिन कीअं थींदियूं, ॿियूं शयूं जेके घर जे पूराउ जे लाइ ऐं ज़रूरी शयूं आहिनि उहे कीअं पूरियूं थींदियूं हूंदियूं। छाकाणि त कॾहिं एमरजेंसी सिचुएशन थी वञे थी, नंढड़ा ॿार हुजनि था, तबियत ख़राब थी वञे, वॾी एज जा माण्हू हुजनि जेके के ॾाढी सीरियस बीमारियूं हुजनि त उहो बीमारियुनि जी दवाऊं एॾियूं महांगियूं ईंदियूं आहिनि जो कुझु माण्हुनि जी त ओतिरी सैलरी हूंदी आहे ऐं जेको आहे सो जेतिरी जेको आहे सो तव्हांजी दवा अची वेंदी आहे ऐं हॉस्पिटल्स बि अफोर्डेबल सफ़ा बि न आहिनि ऐं अगरि जेके हॉस्पिटल अफोर्डेबल आहिनि बि त उते एॾो रश लॻो पियो हूंदो आहे ऐं एॾा हिकिड़े डॉक्टर लाइ एॾा मरीज़ हूंदा आहिनि जो तव्हांखे नज़र ईंदो आहे त ॾाढी डिस्प्रपोर्शनेट जेको आहे सो डिस्प्रपोर्शनेटली जेको आहे सो डॉक्टर्स जेके आहिनि उहे असाइन थियल आहिनि मरीज़नि खे। ऐं इहा ॻाल्हि थोरी इलाही हिकिड़ी प्रॉब्लम ॿी प्रॉब्लम खां लिंक थी करे त पॉपुलेशन वधे थी प्रॉब्लम्स वधनि थियूं, महांगाई बि वधे थी, डॉक्टर्स जी मेंटल हेल्थ ख़राब थी थिए। मतिलबु मेंटल हेल्थ त वरी इलाही पोइ जी ॻाल्हि ईंदी आहे। असां त पंहिंजी बेसिक नेसेसिटीज़ ऐं बेसिक प्रॉब्लम में एॾा उलझियल आहियूं जो माण्हू चवंदा आहिनि त मेंटल हेल्थ ऐं फिज़िकल हेल्थ ऐं इहे सभु शयूं असां पोइ आराम सां ॾिसंदासीं, पहिरियां असांजा बेसिक शयूं पूरी थी वञनि। बिल्कुलु ईअं आहे, इहा ॻाल्हि तव्हां बिल्कुलु ठीकु कई आहे। हिते ई मां ॻाल्हि ज़रूरु थोरो ऐड करणु चाहींदुसि त इलाही सारा माण्हू जेके पंहिंजी सिहत सां कंप्रोमाइज़ कंदा आहिनि सिर्फ़ु इन जे करे त हू चाहींदा आहिनि त असांजो पैसो ख़र्चु न थिए ऐं असांजूं ज़रूरी शयूं आहिनि जेके उहे असीं पहिरियां वापराए वठूं। मिसाल जे तौरु ईद जो सीज़न आहे, ईद जे ॾींहं ते हर वालदेन चाहींदो त असांजा नंढड़ा ॿारड़ा पिटकड़ा मासूम ऐं प्यारा ॿारड़ा, छाकाणि त औलाद सभिनी खे प्यारी हुजे थी, हू चाहींदा आहिनि त असां पंहिंजनि ॿारनि खे ख़ुशि बि रखूं ऐं उन्हनि जी ख़्वाहिशात ते पूरो बि लहूं। बहरहाल असीं हमरा दुआ ई करे सघूं था त मौला पाक हर माण्हूअ जी ज़िंदगीअ में आसानी फ़रमाए ऐं हर माण्हू ख़ुशि थींदो रहे, खिलंदो रहे, आज़माइशुनि खां, परेशानियुनि खां, मायूसियुनि खां ऐं मामलात खां तमामु घणो परे रहे। अल्लाह पाक उन्हनि खे इन्हनि सभिनी शयुनि खां आजो करे ऐं उन्हनि जी ज़िंदगीअ में मुस्कुराहटूं आणे। अच्छा, हाणे पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं हमरा त ईद जे ॾींहं ते माण्हू ॻोठ बि वेंदा आहिनि, सफ़र कंदा आहिनि। कुझु माण्हू वरी कराची में ईद कंदा आहिनि। कराची ऐं ॻोठ जी ईद में वरी वॾो फ़र्क़ु आहे। त ईद जे ॾींहं ते जॾहिं ॻोठ में तव्हां वेंदो न, उतां जी चहलकदमी अलॻि हूंदी, उतां जी चहल पहल रौनक अलॻि हूंदी। ऐं कराचीअ में इलाही सारा माण्हू जेके घर में सुम्ही बि ईद गुज़ारींदा आहिनि, पर हाणे छाकाणि त हीअ ईद लज़ा आहे त पोइ ज़ाहिर आहे उन्हनि खे क़ुर्बानी जे लाइ ॿाहिरि वञिणो हूंदो ऐं जानवर खे ॾिसणो बि हूंदो। मर्दनि जी त सॼी तयारी नमाज़ खां पोइ ख़तम थी वेंदी आहे, ख़तम थी वेंदी आहे। बिल्कुलु पोइ किथे बि वेठा हूंदा आहिनि ऐं पोइ पंहिंजो गोश्त खे कटण में पैकेट ठाहिण में लॻा पिया हूंदा आहिनि। इहा जेको ईद उल फितर में जेको आहे सो घणियो मायुनि जो हूंदो आहे, असांखे घणो मानी वग़ैरह पचाइणी हूंदी आहे ऐं हिन ईद ते जेको आहे सो मर्द बि इन्वॉल्व थी वेंदा आहिनि। मायुनि जो त उहो रोल रहंदो आहे पर मर्द बि इन्वॉल्व थींदा आहिनि। हाणे बिल्कुलु ईअं आहे। मां सम्झां थो त मर्दनि जो रोल जेको आहे सुबुह खां वठी शाम ताईं जेसि ताईं अव्हांजो जानवर क़ुर्बान नथो थिए, उन जा हिसा वंडराइजी नथा वञनि, उन खां पोइ अव्हांजे घर गोश्त पहुचे नथो, तेसि ताईं औरतुनि जो कमु शुरू कोन थींदो आहे। ऐं कुझु माण्हू त अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके गोश्त ॿाहिरां ई देगू तयारु कराए उन ॾींहं ते ख़ासि एहतमाम इन करे बि कयो वेंदो आहे त दावतुनि जो सिलसिलो त खणी ॿिए ॾींहुं शुरू थींदो, उन ॾींहुं त हूंदो ई आहे, पर हू चाहींदा आहिनि त बाबा चङो असीं हाणे घर जी मानी बि तयारु कराए वठंदासीं ऐं इन जे बहाने जेके
कासाई आयल आहिनि मुश्तरका जॾहिं ईद उल अज़हा क़ुर्बानी थींदी आहे त मुख़्तलिफ़ माण्हू ऐं कासाई बि वेठा हूंदा आहिनि ऐं मालिकान बि मथां वेठा हूंदा आहिनि। हू चाहींदा आहिनि त बाबा हीअ जेका नफ़री वेठल आहे असां वटि बजाए इन जे जो घर जी मानी तयारु करायूं या होटलुनि खां घुरायूं, इन खां बहितरु आहे त कंहिं सुठे कुक खे घुराए देग पचराइजे ताकी असां ओड़े पाड़े में बि ॾियूं ऐं हीअ जेका नफ़री वेठल आहे उनखे बि ॾियूं, असीं घर में बि ॾियूं। ऐं उन ॾींहुं जो इन शइ करण जो मक़सदु ख़बर आहे छा हूंदो आहे? मक़सदु इहो हूंदो आहे त असां पंहिंजे घर वारनि खे तकलीफ़ न ॾियूं। इहो मिसाल आउं पंहिंजो पियो ॾियां, पॉसिबल आहे ॿियनि जी तरफ़ बि ईअं थींदो हूंदो। असीं वरी ईअं कंदा आहियूं, देग तयारु कराए छॾींदा आहियूं त पोइ घर में बि अची वेंदी आहे ऐं भाॼी ॿोड़ बि थी वेंदो आहे, मानी बि पची पवंदी आहे, चांवर बि थी पवंदा आहिनि। जेका उहो कासाई आयल हूंदा आहिनि उन्हनि खे बि मानी ॾेई छॾींदा आहियूं, ओड़े पाड़े में बि ॾेई छॾींदा आहियूं। इन सां छा थींदो आहे त औरतूं थोरो रिलैक्स थी वेंदियूं आहिनि, उन्हनि जो ॾींहुं ख़ुशीअ सां गुज़रंदो आहे। जी, छा चवणु आहे तव्हांजो? बिल्कुलु, इहा ईद आहे अहिड़ी जो तव्हां जेको सो माण्हुनि खे शयूं ॾियो, उनको सुठो खाधो पीतो हलंदो रहे। ऐं जेको आहे सो इहा ईद ते त स्पेशली फोकस हूंदो आहे त सुठी सुठी मानी पचे ऐं बारबेक्यू थिए ऐं कढ़ाई ठहनि ऐं जेको आहे सो रोश। तव्हांखे रोश वणंदो आहे? बिल्कुलु बिल्कुलु, रोश मूंखे बि ॾाढो वणंदो आहे। ऐं मां त पंहिंजे घर में कोशिशि कंदी आहियां त ईद उल अज़हा जॾहिं बि थिए त पहिरें शुरू ॿिए टे ॾींहं ते मां उहो ई ठाहे छॾां, छो की मूंखे ॾाढो मज़ो जो लॻंदो आहे। ऐं दावतुनि में अक्सर असांजे घर में बि उहा ई ठहंदी आहे त जेको आहे सो माण्हू अचनि ऐं उहो खाइनि। पर मज़े जी ॻाल्हि इहा आहे त इहा नेटिव डिश कराची सिंध जी न आहे, इहा असांजे जेके बलूचिस्तान में ऐं केपी में घणो हुते माण्हू इहो खाईंदा आहिनि, पर हाणे इहा डिश आराम आराम सां हेॾे बि हिन पासे बि खाई वञे। हा बिल्कुलु, पर पाण इन ईद उल अज़हा ते ख़ासि तौर ते जॾहिं गोश्त असां वटि मुयसरु हूंदो आहे, हूअं त खणी पाण वापराइण खां बि कुझु माण्हू कीॿाईंदा आहिनि। असीं त बख़ूबी बज़ात तौर ते मां वापराइण खां ॿाहिरि गोश्त वापराइण खां थोरो परहेज़ इन करे कंदो आहियां, ख़बर बि कोन हूंदी आहे त छाकाणि त जानवर कुझु जेके बीमार बि हुजनि था। ऐं बहरहाल पोइ हिन छाकाणि त ईद उल अज़हा ते असां क़ुर्बानी कंदा आहियूं, क़ुर्बानी जे सिलसिले में जॾहिं तव्हां ॿियनि खे गोश्त ॾींदा आहियो त पोइ अव्हां वटि बि ईंदो आहे। बिल्कुलु, ऐं छाकाणि त हू ख़ैरात जो जेको सिलसिलो आहे न, ख़ैर जो सिलसिलो, विरहाइण जो वंडण जो जेको सिलसिलो आहे हर घर में हूंदो आहे। त पोइ जेके जेके क़ुर्बानी कंदा आहिनि उहे हालांकि उन्हनि माण्हुनि खे प्रेफरेंस बेस ते उन्हनि खे ॾिजे जिन क़ुर्बानी न कई आहे, पर पोइ बि छाकाणि त रिश्तेदार हूंदा आहिनि त पोइ असीं हिक ॿिए खे ज़रूरु ॾींदा आहियूं। पोइ इन ते मुख़्तलिफ़ डिशिस बि ठही पवंदियूं आहिनि। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि हितां ई अचे थी त असीं गोश्त खे स्टोर करे रखंदा आहियूं, फ्रीज़ करे रखंदा आहियूं। इलाही सारा माण्हू महीना ॿ टे महीना हलाए छॾींदा आहिनि। सो आउं सम्झां थो त एतिरो अरसो फ्रीज़ करण बि ठीकु कोन आहे। ऐं इहे त हाणे मां सम्झां थो वधीक डॉक्टर साहिबान ई ॿुधाए सघंदा, मेडिकल कंसर्न्स ई ॿुधाए सघंदा त इन गोश्त खे केतिरा ॾींहं स्टोर करे सघिजे थो ऐं केतिरनि ॾींहंनि खां पोइ उनखे खाइणु मुनासिबु रहंदो, नुक़सानदेह न हुजे। अच्छा, इन खां अलावा पाण हुमरा ॻाल्हि करियूं त हिन ईद ते हिकिड़ी ॿी अलॻि जेका आहे सा शइ नज़र असांखे इहा ईंदी आहे त पाण जॾहिं असीं मर्द हज़रात नमाज़ पढ़ंदा आहियूं, नमाज़ पढ़ण खां पोइ हिक ॿिए सां जल्दीअ में मिलण खां पोइ हर कंहिंखे तकड़ि लॻल हूंदी आहे, जल्दी हूंदी आहे त असीं घर पहुचूं ऐं असांजे जानवरनि जी जेका क़ुर्बानी आहे उहा जल्द जल्द शुरू थिए। हिकिड़ी वरी ॿी मज़े जी ॻाल्हि आहे, हिकिड़े ॻोठ में अगरि ॿ टे कासाई अची विया आहिनि, ॻोठ तमामु वॾो आहे, त पोइ हिक ॿिए सां वतंदा आहिनि, ॻाल्हि कंदा, हिक ॿिए खे मिनतूं कंदा, दादा साईं महिरबानी करे पहिरियां आउं क़ुर्बानी करे वठां, पोइ अव्हां हिन दोस्त खे वठी वञो। ऐं ॿियो चवंदो आहे त दादा महिरबानी करे हिन खे छॾियोसि त भला हाणे असां न अचूं। इहा बि हिकिड़ी डुक ड्रोड़ हूंदी आहे, पर इन में बि ॾाढी ख़ुशाइनी ॻाल्हि आहे त अल्लाह पाक जी बारगाह में इन क़ुर्बानीअ खे क़बूल कराइण जे लाइ हर माण्हू परेशान हुजे थो, जेका ख़ुशाइनी ॻाल्हि आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी सुन्नत खे ज़िंदा रखण बि असांजी ज़िंदा दिली बि आहे ऐं असांजो फ़र्ज़ु बि आहे। इहा बि ॾाढी सुठी ॻाल्हि लॻंदी आहे। पर हिते हिकिड़ो ॿियो सुवालु, मूंखे अॼु लॻे थो त आउं थोरो ओवर एनर्जेटिक आहियां, मूंखे ईअं लॻे थो, तव्हां बि फील कंदियूं हूंदियूं, सो तव्हां बि वारो वठी ज़रूरु ॻाल्हायो। मूंखे इहो ॿुधायो त तव्हां छा पचाईंदा आहियो इन ईद ते?
मां जीअं तव्हांखे ॿुधायो मां रोस्ट पचाईंदी आहियां ऐं बाक़ी जेको आहे सो टिका वणंदा आहिनि मूंखे ॾाढा ज़बरदस्त। ऐं जेको आहे सो पुलाव पचंदो आहे ऐं जेको आहे सो कढ़ाई पचंदी आहे ऐं ॿियो छा पचंदो आहे ॿियो न इहे बि डेली बेस ते त न, मतिलबु हिकु ई ॾींहुं 5-6 डिशेस त न हूंदियूं, हिकु ॾींहं में का हिकिड़ी डिश। जी जेकॾहिं रोज़ पची वियो त हुन सां गॾु पुलाव, पोइ हुन खां अॻे ॾींहं ते अगरि तव्हां जेको आहे सो कढ़ाई ठाहियो था त उन सां गॾु ॿी का डिश ठही वेंदी आहे, बारबेक्यू ठही वेंदो आहे, त ईअं कॉम्बिनेशन ई रहंदो आहे, पर हमेशह उहो रहंदो न ई, छो की ॻाल्हि इहा आहे त गोश्त ईंदो बि इलाही घणो आहे पंहिंजो, त तव्हां विराए बि छॾो पोइ बि तव्हां वटि एॾो घणो गोश्त ईंदो आहे जो माण्हुनि खे हूंदो आहे त बसि इहो पचाए जल्दी सां कढूं ऐं जेको आहे सो माइटनि खे खारायूं या दोस्तनि खे घुरायूं उन्हनि खे खारायूं, त बसि उहो जेका बि डिश हूंदी आहे उहा अॻितां पोइतां। पर कॾहिं कॾहिं इम्तियाज़ अहिड़ा बि माण्हू हूंदा आहिनि जेके गोश्त खाइणु पसंदि न कंदा आहिनि, तव्हांजे घर में कोई अहिड़ो माण्हू आहे? आउं पाण आहियां बीफ आउं कोन कंज्यूम कंदो आहियां, बिल्कुलु बि न खावां वॾो गोश्त। पोइ वरी चिकन बि ठाहिणी पवंदी आहे अलॻि सां अहिड़नि माण्हुनि लाइ जेके पसंदि न कंदा मटन आहिनि। ज़बरदस्त मटन मां सम्झां थो त कुझु अहिड़ा माण्हू हूंदा जिन सां मजबूरी हूंदी त मटन न खाईंदा हूंदा, पर तमामु घणा माण्हू मटन खे ॾाढो पसंदि कंदा आहिनि। ऐं अगरि मटन तव्हांजे साम्हूं उहो तयारु थियलु हुजे, जानवर जी ख़बर हुजे, अव्हांजे साम्हूं क़ुर्बान थियो हुजे, ज़िबह थियो हुजे, त पोइ अव्हां उनखे मां नथो सम्झां त को मटन खाइणु पसंदि न करे। सो मुंहिंजी त दिलि चए थी त हाणे साईं कुझु रेसिपीज़ जेके आहिनि घर वारनि खे चई छॾिजनि त बाबा इन जी तयारी करे छॾियो, मसाला खे घुराइणा आहिनि त घुराए छॾियो, ताकी मटन जी जेका कढ़ाई आहे उहा ॾाढी ज़बरदस्त ऐं कमाल जी हुजे। बाक़ी बीफ थोरो जेको आहे आउं पसंदि घटि कंदो आहियां, हर कंहिंजी पंहिंजी पसंदि आहे। तव्हां ॿुधायो छा पसंदि? मां कुझु बि खाई वठंदी आहियां, मुंहिंजी बीफ हुजे, मटन हुजे या हो कैमल जो गोश्त हुजे, कुझु बि हुजे मां खाई वठंदी आहियां। अच्छा, बिरयानी के चिकन बिरयानी, बीफ पुलाव, छा पुलाव त बीफ में ई सुठो लॻंदो आहे या मटन में, पर बिरयानी जेका आहे उहा चिकन में वणंदी आहे। चिकन में वणंदी आहे, बिल्कुलु ईअं आहे। ऐं मां सम्झां थो त इन ईद उल अज़हा जे क़ुर्बानी खां पोइ 2-3 ॾींहं ते पाण बजाए इन बिरयानी त ज़रूरु हूंदी आहे, पर पुलाव खे वधीक पसंदि कयो वेंदो आहे। पुलाव ॾाढो सुठो तयारु, पुलाव में जेको मसालो हूंदो आहे, कॾहिं भला उन में बिरयानी मसालो ट्राई कयो आहे? पुलाव जे अंदरि बिरयानी मसालो न, इहो ट्राई करियो त ठीकु आहे, अव्हांखे ख़बर पइजी वेंदी त उन में केतिरो टेस्ट बिल्ड थिए थो। ऐं असीं हिकिड़ी मिथ आहे त बाबा बिरयानी मसालो रुगो बिरयानी में ई इस्तेमालु थींदो, ऑब्वियसली उहो उन जे लाइ ठहियो आहे त ठीकु आहे। तव्हां बोर्ड में बि यूज़ कंदा आहियो? हा, कंदा आहियूं बिल्कुलु, ऐं उन जो टेस्ट ॾाढो कमाल जो ईंदो आहे। ऐं इन खे ज़रूरु हिकु भेरो ट्राई करे ॾिसो। इंट्रेस्टिंग शयूं ख़बर थी पवे। हा, इहा मूंखे बि ख़बर कोन हुई, जॾहिं मूं घर वारनि खां पुछो, मूं चयो भला हिन जो टेस्ट थोरो अलॻि पियो अचे, उहो कीअं? उन्हनि चयो त हीउ ट्राई कयो आहे असां ऐं टेस्ट ॾाढो ज़बरदस्त पियो अचे। मूं चयो इन खे कंटिन्यू करियो। सो कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त पाण खे शयुनि जी ख़बर न हूंदी आहे, जॾहिं पाण उन्हनि खे ट्राई कंदा आहियूं त उहे ॾाढियूं सुठियूं लॻनि। साॻी रीति अॼु जीअं अव्हांजी ड्रेसिंग ॾाढी ज़बरदस्त लॻे पई, माशाल्लाह। पाण ड्रेसिंग जॾहिं कंदा आहियूं, कॾहिं कॾहिं असांखे पाण खे पसंदि न हूंदी आहे, आॾो वारो चवंदो आहे त तव्हां ॾाढा सुठा पिया लॻो, हालांकि असांखे अंदाज़ो न हूंदो आहे त अॼु असीं सुठा लॻूं पिया या न। ऐं असां डाउट्स में हूंदा आहियूं त यार ही अॼु पहिरियों भेरो ट्राई पिया करूं, ही जेका कॉम्बिनेशन आहे अलाए सुठी लॻंदी अलाए कोन लॻंदी। सो ईअं बि थींदो आहे, अचानक जेके तजुर्बा कंदा आहियूं उहे तजुर्बा न सिर्फ़ु कामयाबु ईंदा आहिनि, पर अॻिते जे लाइ असांजा उहे दिलचस्प तजुर्बा रहंदा आहिनि। इहे कॾहिं तव्हांजो को तजुर्बो थियो हुजे बोड़ पचाइण में? बोड़ पचाइण में त मुंहिंजो इहो हूंदो आहे त मूंखे रेसिपीज़ यादि न रहंदियूं आहिनि। ओके। त मां जॾहिं बि बोड़ पचाईंदी आहियां त हमेशह अलॻि रेसिपी हूंदी आहे, अलॻि टेस्ट हूंदो आहे। टेस्ट सुठो हूंदो आहे, घर वारनि खे वणंदो आहे, पर मूंखे रेसिपी यादि न हूंदी आहे त हर दफ़ा नई शइ इन्वेंट थींदी हूंदी आहे। त बिल्कुलु सही आहे त जॾहिं बि तव्हां का शइ नई इन्वेंट कंदा आहियो, ख़राब त थी सघे थी, पर कुकिंग जी सॼी जेका इम्पोर्टेंट शइ हूंदी आहे त तव्हांखे हमेशह मसालनि जो जेके आहिनि उहे पोर्शन्स या प्रोपोर्शन यादि रखणु घुरिजे, त लूणु केतिरो थो पवे ऐं ॻाढ़ी मिर्चूं केतिरियूं हूंदियूं, केतिरियूं विझंदासीं त घणियूं थी वेंदियूं। जॾहिं तव्हांजी इहे बेसिक शयूं तव्हांखे सम्झ में अची वेंदियूं आहिनि त मसालो केतिरो कहिड़ी शइ में केतिरो पवणु घुरिजे, उन खां पोइ तव्हांजे लाइ कुकिंग ॾाढी आसान थी वेंदी आहे। पोइ अक्सर असांजी मम्मियूं जेके हूंदियूं आहिनि उन्हनि खे बि रेसिपियूं यादि न हूंदियूं आहिनि,
ऐं जेको आहे सो उहो जेको बि कंदियूं आहिनि उन्हनि खे अंदाज़ो हूंदो आहे त हाणे इहा शइ हेतिरी विझंदमि त हेड़ो टेस्ट ठहंदो, हीअं विझंदमि त कढ़ाई ठहंदी। हा उहे ई 4-5 मसाला हूंदा आहिनि ऐं असां ॾिसूं असां वटि केतिरियूं सारियूं डिशिस आहिनि जेके असां हुन ठाहे ठाहे पचाए खाईंदा आहियूं। हा बिल्कुलु हमरा, पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि मूंखे इहो ॿुधायो त घर असांजे घर जूं जेके ख़वातीन आहिनि ख़ासि तौर ते उन्हनि खे ख़बर हूंदी आहे त असांजे घर में एतिरा भाती आहिनि, एतिरा मेंबर ऐं अफ़राद आहिनि, त पोइ हूअ अगरि बिरयानी ठाहिणी आहे त पोइ उन्हनि जो हिकिड़ो अलॻि सां हिकिड़ो थाम हूंदो आहे जंहिंमें हू चांवर ठाहींदियूं आहिनि त बाबा हिन थाम में एतिरा चांवर ईंदा त हिननि सभनि जे लाइ, हिननि मेंबर जे लाइ बिरयानी पूरी थी पवनि। तो अहिड़े क़िस्म जो तव्हां बि काथो ऐं अंदाज़ो लॻाइण लाइ को थाम रखियो आहे? न, मां त जेको बि कंदी आहियां मुंहिंजो कप्स में मेजर कंदी आहियां। हा, आऊं चांवर उन्हनि जी ॻाल्हि पियो। हा, पोइ उहो बसि कप सां मेजर कंदी आहियां त हिकिड़ो कप जेको आहे सो उहो 3 माण्हुनि में अची थो वञे, 2 कप जेके आहिनि उहे 4 माण्हू में अची वञे ऐं जेको आहे सो ईअं वधाईंदा वञो त पोइ उहो थी वेंदो आहे। मां सम्झां थो इहो तरीक़ो बिल्कुलु ठीकु आहे, छाकाणि तव्हां कंफ्यूज़ थियण खां बची पवंदा आहियो। मिसाल जे तौरु कॾहिं अव्हांजे घर जा मेंबर घटि हुजनि, ॿाहिरि वियल हुजनि ऐं तव्हांखे बिरयानी ठाहिण जो शौक़ु छो हुजे त पोइ तव्हांखे हिकु त अव्हांजो जेको खाधो आहे उहो एक्सेस न बचंदो। पर इम्तियाज़ कॾहिं बि हिकिड़े माण्हू जे अकेले मानी ठही नथी सघे। हा, ॾाढी मुश्किल आहे, ॾाढो ॾुखियो आहे त तव्हां रुगो हिकिड़ी प्लेट बिरयानी ठाहियो या हिकिड़ो कप चांहि ठाहियो या जेको आहे सो ज़ड़ी मानी ठाहियो त हिकिड़े माण्हू जो ठाहिणु ॾाढो मुश्किल थी वेंदो आहे। इन में बरकत बि न रहंदी आहे। जॾहिं बि ठहे हमेशह ॿिनि जो ठहे या ॿिनि खां वधीक जो ठहे। बिल्कुलु ईअं आहे। सो बहरहाल ॾाढियूं ज़बरदस्त ॻाल्हियूं ॿोलियूं पियूं हलनि। नाज़रीन, अव्हांखे वञिणो केॾांहुं कोन्हे, रहणो आहे। असां सां गॾु मिलूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां। वेलकम बैक नाज़रीन। आवाज़ जी ख़ूबसूरत स्क्रीन ते तव्हां ॾिसो था असांजो ख़ूबसूरत प्रोग्राम वीकेंड विद आवाज़। अॼु असां मुख़्तलिफ़ मज़े जी शयुनि जे बारे में ॻाल्हायूं था ऐं जेको आहे सो इम्तियाज़ हिकिड़ी ॿी असां इंट्रस्टिंग शइ ॾिठी आहे त कल्ह हैदराबाद में पिंक स्कूटी जेके आहिनि उहे डिस्ट्रीब्यूट कयूं वयूं आहिनि मायुनि में, ख़वातीन में। उहे जेको आहे सो स्टूडेंट्स खे, एंटरप्रेन्योर्स खे, मुख़्तलिफ़ प्रोफेशनल्स खे इहे पिंक स्कूटीज़ ॾिनियूं वयूं आहिनि ऐं इन जे बारे में तव्हां छा चवंदव? बिल्कुलु, ऐं ॾाढो इहो सुठो सवण आहे, ॾाढो सुठो अमल आहे ऐं आउं सम्झां थो इन सां जीअं पाण कल्ह ॻाल्हि ॿोल्हि कई थी, इन सां न सिर्फ़ु एम्पावरमेंट वधंदी पर एम्प्लॉयमेंट बि वधंदी ऐं इहा ॾाढी ख़ुशाइनी ॻाल्हि आहे। न सिर्फ़ु हैदराबाद में पिंक स्कूटीज़ डिस्ट्रीब्यूट कयूं वियूं आहिनि पर अव्हांखे ख़बर आहे त 2 खां 3 फेज़नि ते कराची जे अंदरि बि पिंक स्कूटीज़ डिस्ट्रीब्यूट कयूं वियूं आहिनि। उन सां गॾोगॾु अव्हांखे ॿुधाईंदो हलां त सखर शहर में बि पिंक स्कूटीज़, हा एग्ज़ैक्टली। ऐं इन सां अव्हांखे ख़बर आहे त जॾहिं ख़वातीन में पिंक स्कूटीज़ डिस्ट्रीब्यूट कयूं थियूं वञनि, जॾहिं हू सवारी कनि थियूं, जॾहिं हू ड्राइव कनि थियूं त उन्हनि जे अंदरि ख़ुदि एतमादी बि वधे थी। बहरहाल इन टॉपिक ते ॻाल्हाइण लाइ असां वटि हिकिड़ो रिपोर्टर बि मौजूदु आहे, इम्तियाज़ खोसर साहिबु। पाण हैदराबाद जा रिपोर्टर आहिनि, उन्हनि खां बि हाल अहिवाल पुछंदासीं। इम्तियाज़ खोसर, असांखे इन बाबति थोरो आगाह कजो, पिंक स्कूटीज़ जी डिस्ट्रीब्यूशन सेरेमनी कीअं रही? इम्तियाज़, अवी ॿुधो पिया? जी इम्तियाज़, अवी ॿुधो पिया? असांजो आवाज़ अचे पियो? जी नाज़रीन, आउं सम्झां थो त दोस्त सां वराए थोरी देरि में असीं रिकनेक्ट थियण जी कोशिशि कंदासीं। हमरा जीअं पाण ॻाल्हि त पिंक स्कूटीज़ जी जेका डिस्ट्रीब्यूशन आहे उहा पूरे सिंध जे लाइ तमामु घणी ख़ुशाइनी ॻाल्हि आहे। जिते जिते जेके छोकिरियूं इन पिंक स्कूटीज़ जी डिस्ट्रीब्यूशन ॾिसनि पियूं, उन्हनि खे ख़बर पए पई त उन्हनि जे दिलि में उत्साह पैदा थिए थो ऐं उन्हनि जे अंदरि बि हिकिड़ी ख़्वाहिश पैदा थिए थी। इम्तियाज़ खोसर साहिबु असां सां वरी रिकनेक्ट थिया आहिनि। इम्तियाज़, अवी असांखे ॿुधो पिया? जी बिल्कुलु, वॾी महिरबानी। गुज़िरियल ॾींहुं सिंध सरकार पारां कराची ऐं सखर खां पोइ हैदराबाद में बि जेके औरतूं आहिनि, ख़वातीन आहिनि, हुननि खे पिंक
स्कूटीज़ फराहम कयूं वियूं आहिनि। इन सिलसिले में हैदराबाद जे मक़ामी हाल में तकरीब थी हुई। असां ॾिठो त हुते औरतुनि जो वॾो तइदादु पहुतो हो। हिकु त 200 जे लॻभॻि इहे जेके औरतूं हुयूं उन्हनि खे स्कूटीज़ फराहम थियणियूं हुयूं, पर छाकाणि त इहा तकरीब हैदराबाद में पहिरियों भेरो थी हुई त उन करे उते जेके आस पास जूं औरतूं आहिनि मुख़्तलिफ़ तबिक़नि सां तालुक़ रखनि थियूं, उहे एजुकेशन साइड ते हुजनि या मुख़्तलिफ़ NGO साइड ते हुजनि, उहे बि इन तकरीब में शरीक थियूं त जीअं इहा तकरीब ॾिसी सघनि ऐं यादगार जेके लम्हा आहिनि उहे पंहिंजा कैमरॉन जी अख में या हिन में क़ैद करे सघनि त जीअं ईंदड़ वक़्त में उन्हनि खे कमु अचनि। ऐं पंहिंजे नौजवान छोकिरियुनि खे बि हिदायतूं कनि त उन्हनि खे बाइख़्तियार बणिजण लाइ इहे कारनामा सर अंजाम ॾियणा पवंदा, ख़ासि करे तालीम ते ध्यानु ॾियणो पवंदो त जीअं हू बि इन लाइक़ु थी सघनि। त असां ॾिठो पहिरीं छाकाणि सरकार पारां कराची में स्कूटीज़ जी शुरूआति कई वई हुई, उते 2 फेस शायदि मुकमल थी चुका आहिनि। उनखां पोइ सखर में तकरीब थी हुई, उते बि हिकु फेस में औरतुनि जे वॾे तइदाद खे स्कूटी फराहम कयूं वियूं हुयूं। हाणे वरी हैदराबाद में जेको पहिरियों फेस शुरू कयो वियो आहे उन में सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर पारां चयो वियो त 200 जेके औरतूं आहिनि उन्हनि खे उन्हनि स्कूटीज़ फराहम कयूं आहिनि। इन्हनि औरतुनि में कुझु वकील औरतूं बि हुयूं, कुझु जेके एजुकेशन वारी साइड ते आहिनि, जीअं पढ़णु वञनि थियूं, तालीम हासिलु करणु वञनि थियूं। कुझु जो तइदाद उन्हनि औरतुनि जो बि हो जेके मुख़्तलिफ़ हंधनि ते रोज़गार कनि थियूं। उन्हनि औरतुनि सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थी हुई, उन्हनि शागिर्दाणियुनि सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थी हुई। उन्हनि जो चवणो त उन्हनि पहिरीं अप्लाई कयो हो इन फेज़ में स्कूटी हासिलु करण लाइ, उन खां पोइ इन्हनि खे ट्रेनिंग कराई वई हुई, एलिमेंट बि इन्हनि खे फराहम कया विया हुआ ऐं हाणे इन्हनि खे स्कूटीज़ फराहम कयूं वियूं आहिनि। स्कूटीज़ वसूल करण लाइ जेके उते ख़वातीन पहुतियूं हुयूं, औरतूं शागिर्दाणियूं या मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके कमकार कनि थियूं, उन्हनि असां ॾिठो ट्राए करे उते स्कूटी ॾेखारी पई, हाणे असां जेको आहे इनखे हलाइण जे लाइक़ु बणिजी वियूं आहियूं ऐं असां कोशिशि कंदासीं त पंहिंजी उते तालीम जिते पिराइण वञूं था उते इन स्कूटी ते आसानी सां अची वञी सघूं। ऐं जेकर असांजी अमड़ आहे या भेण आहे नंढी असां खां या भाइर आहे त उनखे बि असां पाण सां गॾु खणी वेंदासीं। त अहिड़े क़िस्म सां हाणे छाकाणि त सिंध सरकार इहो पहिरियों क़दम खयों आहे तारीख़ में त जेके औरतूं आहिनि ख़ासि करे शागिर्दाणियूं या मुख़्तलिफ़ हंधनि ते कमकार कनि थियूं, जेके वुमेन्स उन्हनि खे बाइख़्तियार बणाइण लाइ इहो मनसूबो शुरू कयो हो। इहो मनसूबो हाणे सिंध जे गादी वारे शहर कराची में शुरूआति जी थी हुई। उनखां पोइ सिंध जो 2 नंबर वॾो शहर हैदराबाद हाणे उते शुरूआति थी आहे। इन खां अॻु सिंध जो जेको 4 नंबर शहर आहे सखर, उते बि शुरूआति थी चुकी आहे। त हाणे गुज़िरियल ॾींहुं जेके स्कूटीज़ फराहम कयूं वियूं हुयूं उन में 200 औरतुनि जो तइदाद हो। इन सिलसिले में जेका तकरीब थी हुई उनखे ख़िताब दौरान सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो त पीपल्स पार्टी जी अवलीन तरजीह आहे त जेके औरतूं आहिनि उन्हनि खे ख़ुदि मुख़्तियार बणाइजे त जीअं हू पंहिंजे पेरनि ते पाण बीही सघनि ऐं अॻु भरियूं हुजनि। उनजो इहो चवणो त सिंध सरकार इन खां पहिरीं बि औरतुनि खे बाइख़्तियार बणाइण लाइ जेको बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम शुरू कयो हो, उन वसीले जेके मुस्तहिक़ औरतूं आहिनि उन्हनि जी जेके न्याणियूं आहिनि उन्हनि खे मुख़्तलिफ़ ट्रेनिंग्स कराई वियूं हुयूं। उन्हनि जा जेके नौजवान बेरोज़गार आहिनि उन्हनि खे बि सिख्या ॾिनी वई हुई त जीअं हू ख़ुदि मुख़्तियार बणिजी सघनि। हाणे उन्हनि इहा शुरूआति कई आहे त औरतुनि खे स्कूटी फराहम कयूं वञनि। पहिरें मरहले में उन्हनि हैदराबाद सां तालुक़ रखंदड़ 200 खां वधीक जेके शागिर्दाणियूं आहिनि या मुख़्तलिफ़ क़िस्म जूं औरतूं आहिनि, हुनरमंद आहिनि, हिते जॉब्स कनि थियूं, उन्हनि में इहे स्कूटीज़ तक़सीम कयूं वियूं हुयूं। शर्जील इनाम मेमन इहो बि चयो त उनखे इहा ख़बर न आहे त इन्हनि औरतुनि जो तालुक़ कहिड़ी पार्टी सां आहे या कहिड़ी तंज़ीम सां आहे, पर पीपल्स पार्टी जो इहो मंशूर आहे त औरतुनि खे ख़ुदि मुख़्तियार बणाइणो आहे। उन लाइ न हू पार्टी या ज़ात पात या को मज़हब ॾिसनि था, उन्हनि खे सिर्फ़ु आवाम जी ख़िदमत करणी आहे। उन्हनि जी कोशिशि आहे त जेके न्याणियूं आहिनि उहे महफ़ूज़ बि बणियल रहनि ऐं पंहिंजो जेको कमकार कनि थियूं उते उहे आसानी सां अची वञी सघनि। उन्हनि जेके औरतुनि पारां जिन खे स्कूटी फराहम कयूं वियूं उन्हनि में कुझु अहिड़ियूं बि औरतूं असांखे नज़र आयूं तकरीब में जिन्हनि वटि उन्हनि जो इहो चवणो हो त असां वटि किरायो बि न आहे हूंदो त हू पंहिंजे हुते कॉलेज में या यूनिवर्सिटी में आसानी सां पुॼी सघनि या किथे वर्किंग वारे हंधि पैलेस ते पहुची सघनि। पर हाणे उन्हनि खे जॾहिं स्कूटी इलेक्ट्रिक फराहम थियूं आहिनि त उहे आसानी सां उते अची वञी सघनि। ऐं हाणे इहो बि असांखे ॿुधायो वियो तकरीब में त जेको ॿियो केस आहे उन लाइ जेके न्याणियूं आहिनि उन्हनि पारां अप्लाई कयो पियो वञे ऐं हाणे जेका पहिरीं तकरीब थी उसमें 3000 खां वधीक औरतूं जेके आहिनि उन्हनि अप्लाई कयो हो, पर उन मां शुरूआती तौर ते पहिरें फेस में 200 जेके औरतूं आहिनि उन्हनि खे स्कूटीज़ फराहम। बिल्कुलु ठीकु। अच्छा इम्तियाज़, अवी सम्झो था त
जेके न्याणियूं आहिनि उन्हनि सां गॾोगॾु वालदेन जा बि तासरात ॾाढा सुठा आहिनि ऐं हू बि अॻिते जे लाइ ॾाढो ख़ुशि आहिनि, पंहिंजो मुस्तक़बिल सम्झनि था? जी बिल्कुलु, छाकाणि त हाणे तव्हांखे असां सभिनि खे ख़बर आहे त महांगाई जो दौरु आहे। घर में जेकॾहिं हिकिड़ो फ़र्दु आहे, हुन जूं 2 न्याणियूं आहिनि, त हाणे जेकॾहिं हू पंहिंजे रोज़गार सां निकिरे थो, उन्हनि ई न्याणियुनि लाइ वञी कमाए कुझु शाम जो आणे थो, त उहो वीचारो मजबूर हुजे थो, परेशान हुजे थो, त हाणे मुंहिंजी न्याणी आहे या पंहिंजो न्याणियूं आहिनि, उन्हनि खे कीअं स्कूल ताईं पहुचायो वञे या कीअं उन कॉलेज ताईं या वर्किंग वारे हंधि ताईं उन्हनि खे पहुचायो वञे, त उन्हनि लाइ त तमामु वॾी आसानी थी आहे। छाकाणि त हाणे उन्हनि तां हिकिड़ो वॾो सम्झो त बोझ बि लही वियो आहे। हिकु न्याणी असांखे अहिड़ी बि मिली हुई साईं हिन तकरीब में गुज़िरियल ॾींहुं, हुन ॿुधायो त हू अकेली आहे ऐं हुनजो को भाउ न आहे, सिर्फ़ु हुनजो जेको वालिद आहे उहो पोरियत आहे, हिते कमकार ते वञे थो, मज़ूरी करे थो ऐं शाम जो घर अचे थो। त हुन चयो त हाणे मूंखे एॾी ख़ुशी थी आहे त मां पंहिंजी हिन पिंकी स्कूटी ते चढ़ी वेंदुसि ऐं उन खां पोइ जॾहिं वापसि ईंदुसि, ख़ुदा न ख़ास्ता मुंहिंजी अमड़ बीमार हूंदी या बाबा सां को मसइलो हूंदो त मां उनखे बि इलाज सांगे ऐं कमकार सांगे ऐं मिटनि माइटनि में बि वठी वेंदुसि। त अहिड़ी क़िस्म जूं बि औरतूं आहिनि, छाकाणि त महांगाई बि आहे ऐं मिडिल क्लास जो तबिको बि आहे। असां इहो न ॾिठो हिन एॾी वॾी तकरीब में त कोई अपर क्लास जूं शागिर्दियाणियूं हुजनि या वुमेन्स हुजनि, उन्हनि में इहे स्कूटीज़ फराहम थियूं हुजनि। असां त ॾिठो कमकार सांगे जेके पढ़नि लिखनि थियूं छोकिरियूं, ख़ासि करे जीअं वकीलाणियूं छोकिरियूं आहिनि, उते वञनि थियूं सिखिया लाइ वीचारियूं, उन्हनि वटि बि कन्वेंस न आहे, उन्हनि जी आसानी थी पई, उन्हनि खे स्कूटीज़ फराहम थियूं, त उन्हनि जा वालदेन बि तकरीब में वॾे तइदाद में शरीक थिया हुआ आहिनि। उन्हनि जा त असां ॾिठो भई जीअं ख़ुशी में अखियूं भरिजी न ईंदियूं आहिनि, त वणी हिकिड़ो अहिड़ो जज़्बाती असांखे मंज़र बि उते नज़र आया। ऐं न्याणियूं त ख़ासि करे तमामु घणियूं ख़ुशि हुयूं। उन्हनि अञा तकरीब शुरूआत ई न थी हुई त अॻु में ई उते स्टेज ते अची उहे स्कूटीज़ खे ॾिसनि पियूं, चेक कनि पियूं, ईअं छलो उते हिकिड़ो जीअं चकर थींदो आहे स्कूटीज़ ते चढ़ी, उहे या पंहिंजी भेण गॾु त उनखे घुमाइनि पियूं, या भाउ आहे त हुन सां गॾु हलनि पियूं। कुझु हुयूं हिन में, कुझु कोई नाले मात्र अहिड़ियूं छोकिरियूं बि हुयूं जिन्हनि खे अञा फुल गाॾी जेका आहे हलाइण नथी अचे, त हुन सां ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं पंहिंजो को भाउ वग़ैरह गॾु न आयो त हू पंहिंजे हिसाब सां हुन गाॾी खे वरी पाण सां गॾु ई खणी वियूं हुयूं, पोइ ॿियो कन्वेंस अल्टरनेट करे। पर उन्हनि जो उन्हनि जी बि ख़्वाहिश हुई त असां कुझु सिखिया हिन में हासिलु कई आहे, हाणे बि महीनो या 1.5 महीनो असां ट्रेनिंग कंदासीं त असां पंहिंजे हिन ते माना एतिरे क़ाबिल बणिजी वेंदासीं जो स्कूटी सां आसानी सां सफ़र करे वेंदासीं। हाणे हिते हैदराबाद में जेकॾहिं असां तइलीम खाते जा जेके इदारा आहिनि उन्हनि जी बि ॻाल्हि कयूं त हैदराबाद में तमामु घणा तइलीमी इदारा आहिनि, पर उहे उन्हनि इलाइक़नि खां उन्हनि छोकिरियुनि खां तमामु घणा परे आहिनि। त उते जेकॾहिं छोकिरियूं रक्षा ते ऑटो रक्षा ते जेकॾहिं वञनि थियूं, घटि में घटि हुनजो रोज़ानो जे हिसाब सां बि 500-600 रुपए जो ख़र्च अची वञे थो आउटडोर जेकॾहिं हू कनि थियूं रक्षा ते। त हाणे उन्हनि खे पिंक स्कूटीज़ फराहम थियूं आहिनि, इलेक्ट्रिक स्कूटी आहे या उनमें हिननि जो हिकिड़ो पेट्रोल वारी बचत आहे, जेको 500 रुपया हुननि जी रोज़ कन्वेंस ते ख़र्चो उहो बि बची वेंदो। उन सां हू पंहिंजो ॿियो को जेको कार वारो हूंदो उहो हलाए वेंदियूं हिननि पैसनि सां महीने में गॾु करे, ऐं आसानी सां हुते ईंदियूं वेंदियूं। उन खां पोइ जॾहिं पढ़ी लिखी हू पंहिंजी तालीम मुकमल कंदियूं त उन खां पोइ जॾहिं हुनखे रोज़गार मिलंदो त उन रोज़गार वारे हंधि ते बि पंहिंजी इन स्कूटी ते सफ़र कंदियूं, आसानी सां हुननि जी अच वञ जारी रहंदी। ऐं इन्हनि नारियुनि खे इहो बि मां तव्हांखे ॿुधायां त इन्हनि छोकिरियुनि खे या वकीलनि खे ॾिसी जेके ॿियूं हैदराबाद में छोकिरियूं आहिनि उन्हनि जी बि हाणे ख़्वाहिश हूंदी त असां बि अप्लाई कयूं त जीअं असांखे सरकार पारां मुफ़्त में या स्कूटीज़ वारी सहूलियत फराहम थी सघे। बिल्कुलु ठीकु। अच्छा इम्तियाज़, अमी सम्झो था या तव्हां ॿुधाए सघो था त कल्ह सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण ॿियनि शहरनि में बि पिंक स्कूटीज़ विरहाइण जो जी का ॻाल्हि ॿोल कई आहे, तव्हां सम्झो था त इरादो रखे थी सिंध गवर्नमेंट? ॾिसो साईं, शुरूआती तौर ते जॾहिं पाण वटि पिंक बस सर्विस जी शुरूआत थी हुई ख़ुशूसन औरतुनि लाइ, त उनखां पोइ असां ॾिठो त सिंध सरकार उन मनसूबे खे वधाईंदे पीपल्स बस सर्विस बि शुरू करे छॾी हुई। पीपल्स बस वारो सफ़र मुख़्तलिफ़ शहरनि में कराची खां पोइ हैदराबाद सक्कर या ॿिया जेके शिकारपुर वारा इलाइक़ा आहिनि उस ताईं वञी पहुतो आहे। हैदराबाद में बि हाणे गुज़िरियल ॾींहुं बि शर्जील साहिब इहा ॻाल्हि कई हुई त हाणे जेके हैदराबाद में ॿिया मुख़्तलिफ़ रूट आहिनि ईद खां पोइ उते बि इहे शयूं वधायूं वेंदियूं। त हाणे पिंक स्कूटी वारो जेको सिलसिलो सिंध सरकार पारां शुरू कयो वियो आहे त फेस वाइज़ शुरू कयो वियो आहे। फेस वाइज़ जीअं कराची में ॿ फेज़ हली विया आहिनि, सक्कर में हिकिड़ो हलियो आहे, हाणे हैदराबाद में बि शुरूआत थी आहे। सिंध सीनियर वज़ीर शर्जील साहिब पारां इहा ॻाल्हि कई बि हुई त सिंध सरकार जो मुस्तक़िल बुनियादनि ते हिन मनसूबे खे हलाइण जो सिंध सरकार इरादो रखे थी, ऐं उनजी कोशिशि आहे त सिंध जा जेके वॾा शहर आहिनि जीअं कराची आहे, हैदराबाद आहे, हाणे सक्कर, त हाणे जेके ॿिया नंढा नंढा शहर आहिनि जीअं लाड़काने जी असां ॻाल्हि कयूं, शिकारपुर जी ॻाल्हि कयूं, पसमांदा वारा जेके ज़िला आहिनि उते जी ॻाल्हि कयूं, त उन्हनि ज़िलनि में बि इहे जेके औरतूं आहिनि उन्हनि खे बाख़्तियार बनाइण लाइ इन सहूलियत सां आरास्ता कयो वेंदो। पर शुरूआती तौर ते ज़ाहिर फेज़ वाइज़ इहो सिलसिलो हले थो। हाणे हिकिड़ो 2 फेज़ कराची में थिया आहिनि त
सखर में बि हिकिड़ो थियो आहे हैदराबाद में मुमकिन आहे त हिन खां पोइ वरी बि हैदराबाद या कराची सखर कई हुई चॉइस कंदा पर थी सघे थो मुमकिन आहे तूं सिंध जे ॿियनि शहरनि मां इंशाअल्लाह खे वधाई। वरी महिरबानी इम्तियाज़ अवां असां सां वीडियो कॉल जे ज़रिए ऑडियो कॉल जे ज़रिए गॾु रहिया। नाज़रीन पाण हिते वठंदासीं हिकिड़ो नंढो ब्रेक खां पोइ अवां सां वरी मुलाक़ात थिए थी। स्टे ट्यून, स्टे विद अस। वेलकम बैक फ्रॉम द ब्रेक। नाज़रीन असां गॾु तव्हां हिन प्रोग्राम में असां मुख़्तलिफ़ शयुनि जे बारे में ॻाल्हायूं था जेके हिन महिल असां पिंक स्कूटी जे बारे में ॻाल्हायो पिंक स्कूटी ते पाण ॻाल्हायोसीं हुमरा, उन खां पोइ ईद ते बि ॻाल्हायोसीं ऐं ईद जी ख़रीदारीअ ते बि। पर अव्हांखे ख़बर आहे त अॼु हिकिड़ो ॾींहुं जंहिंमें पाण ज़रूरु इहा शइ डिस्कस कंदासीं त तंबाकू नोशी तमामु घणी वधी वई आहे ऐं नौजवाननि खे ऐं मां सम्झां थो त असीं अॼु जे ॾींहं ते इहो डिस्कस करण जी कोशिशि कंदासीं। अॼु मूंखे फील थियो त इन शइ ते ज़रूरु ॻाल्हाइजे, छाकाणि त जेॾीमहिल मां गाॾीअ में आयुसि पिए सुबुह जो वक़्तु हुयो ऐं उन वक़्तु त माण्हुनि खे नाश्तो करणु घुरिजे, पर जेके छोकिरा, हालांकि अॼु आचर जो ॾींहुं आहे पर रोडुनि ते मां ॾिठो त 4 छोकिरा गॾु वेठा हुया ऐं उहे सिगरेट पिया पीअनि। तंबाकू नोशी तमामु घणी वधी वई आहे। इन करे मूं चाहियो थिए त अॼु डॉक्टर साहब खे कॉल ते वठिजे वीडियो कॉल जे ज़रिए ऐं उन्हनि सां इन हिकिड़े सीरियस ऐं संजीदा मसइले ते ज़रूरु ॻाल्हाइजे। ऐं असां वटि ज़बरदस्त डॉक्टर साहिब मौजूदु आहिनि, डॉक्टर ख़ुशी मोहम्मद साहिब। उन्हनि सां पाण तंबाकू नोशी ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। साईं भलीकार करियूं था प्रोग्राम में। सर थैंक यू वेरी मच। तमामु महिरबानी अवां जी, तव्हां राब्तो कयो ऐं आवाज़ टीवी जो ख़ासि तौर ते मां थोराइतो आहियां। ऐं अॼु जेको स्मोकिंग जो टॉपिक आहे जेको तव्हां मूंखे चयो हो, हिन हवाले सां मां थोरी 2-3 मिंट ॻाल्हाईंदुसि। इंशाल्लाह ताला हिन में काफ़ी शयूं कवर करण जी कोशिशि कंदासीं। श्योर साईं प्लीज। सर जीअं तव्हां सम्झो था त सिगरेट नोशी तमामु सिहत जे लाइ तमामु मुज़िर आहे जी, and definitely smoking is dangerous for the health and life. माशरे में सिगरेट नोशी खे सुठी निगाह सां नथो ॾिठो वञे। जी साईं। जेको माण्हू सिगरेट पीए थो उनखे माशरे में ज़ाहिर आहे हिकिड़ो आम माण्हू आहे, हिकिड़ो सिगरेट स्मोकर आहे, उनजे मुक़ाबले में सिगरेट स्मोकर जो ग्रेड घटिजी थो वञे। जी साईं। साॻिए नमूने सां यकीनी तौर पे सिगरेट नोशी जेकी आहे हू असांजे बजट ते, असांजी पॉकेट ते हिकिड़ो वज़न आहे, हिकिड़ो बोझ आहे जेको असांजे घर जे बजट खे बि मुतासिर करे थो, सूबे जे बजट खे बि मुतासिर करे थो ऐं असांजे मुल्क जे बजट खे बि मुतासिर करे थो। अच्छा, ही त ॻाल्हियूं थियूं जनरली, पर जेकी हेल्थ वाइज़ हिनजी जेकी ख़तरनाक शयूं आहिनि उन में थोरो मां ॻाल्हाईंदुसि त मुस्तक़िल सिगरेट नोशी जे करे माण्हू खे हुनजी जेकी रेस्पिरेटरी सिस्टम आहे, जेको तनफ़ुस जो निज़ाम आहे, हुनमें सोज़िश थी वञे। असां मसल्स जेके आहिनि, टिश्यूज़ जेके आहिनि उन्हनि में सोज़िश थी वेंदी आहे ऐं हुन सोज़िश जे करे मुस्तक़िल तौर ते सिक्रीशंस ख़ारिज थियनि थियूं, जंहिंजे करे कंटिन्यूअसली खंघि, ज़ुकाम, नज़लो, बुख़ार ऐं नमूनिया जहिड़ा मसइला जेके आहिनि उनमें जनम वठनि था। ऐं घणो करे जेकॾहिं ही लाॻीतो सिगरेट पीए थो माण्हू त हुनजी जेकी डिफेंस सिस्टम आहे बॉडी जो हू कमज़ोर थी थो वञे ऐं टीबी ऐं कैंसर जहिड़े मुहलिक मर्ज़नि में बि उहो पेशेंट जेको मुब्तला थी सघे थो। हिन में सर ख़ासि तौर ते मां हिकिड़ी अर्ज़ु कयां थो त ही सिगरेट नोशी जे करे न सिर्फ़ु ही आहे त हुनजी हेल्थ, हुनजो रेस्पिरेटरी सिस्टम, हुनजो माउथ स्मेल ही थियनि थियूं, पर हिन में माउथ में कैंसर भी थी सघे थो सिगरेट जे करे, स्मोकिंग जे करे। ऐं ही तमामु वॾो मसइलो आहे ऐं हिकिड़ो वॾो इमर्जिंग प्रॉब्लम आहे असांजे सूबे जे लाइ। सूबे जे माण्हुनि खे इहा ख़बर न आहे त सिगरेट जा कहिड़ा कहिड़ा मुज़िर असरात थियनि था बॉडी ते। अच्छा, हिकिड़ो त थियो त ही माना आम तौर ते सम्झनि था माण्हू त सिगरेट पीअण सां उनखे खंघि थींदी या नज़लो थींदो, ज़ुकाम थींदो, नमूनिया थींदी, टीबी थी वेंदी, कैंसर थी वेंदी। ही त हिकिड़ी साइड ते आहिनि, पर हिन जा सिस्टमिक प्रॉब्लम बि आहिनि। सिस्टमिक प्रॉब्लम इहा त सिगरेट पीअण जे करे इंसान जो जेको दिमाग़ आहे, जेको सॼे बॉडी खे कंट्रोल करे थो, सॼे माना जिस्म खे हलाए थो, हू मुतासिर थिए थो। हुन में सोचण जी, सम्झण जी, कारकर्दगी जी जेकी सलाहियत आहे हू डिक्रीज़ थी वेंदी आहे
ऐं कंटिन्यूअसली जेको माण्हू सिगरेट स्मोकिंग कंदो रहंदो त यकीनी तौर ते दिमाग़ हुनजो ओतिरो ई कमज़ोर थींदो रहंदो ऐं चिड़चिड़ोपन माण्हुनि खां विढ़नि ऐं तमामु सुलूक उनजो रवैयो जेको आहे आम माण्हुनि सां उहो डेफिनेटली उहो चेंज थिए थो। इन खां सवाइ सर सिस्टमिक हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि मां हीअ बि अर्ज़ु कंदो वञा त सिगरेट पीअण जे करे असांजी रत जी जेके नालियूं आहिनि, आर्टरीज़ आहिनि, वेन्स आहिनि, इहे सुकड़जियूं थियूं वञनि ऐं हुन जे करे ब्लड प्रेशर जी बीमारी वधे थी। नंबर 2 एंजाइना जेको दिलि जो दौरो आहे या दिलि जो सूरु आहे उहो थिए थो ऐं दिलि जी इलाही बीमारियूं इन्हनि सां जनम वठनि थियूं। ऐं हिन खां वॾो जेको नुक़सानु आहे उहो इहो बि आहे त हिन में सेक्शुअली बि ही मुतासिर रहे थो इंसान खे, हुनजी लाइफ खे, ऐं डेफिनेटली हुनजी घरेलू ज़िंदगी जेकी आहे उहो मुतासिर थींदी आहे। बिल्कुलु ठीकु। अच्छा साईं, हिते हिकिड़ो सवाल। जी साईं, जी जी प्लीज़। जी सर, मां हिकिड़ो जुमिलो पूरो कयां त पोइ अॻिते हलूं था। सिगरेट नोशी जेकी आहे ही असल में मनशियात जे हवाले सां स्टेप 1 आहे, ही पहिरियों ज़ीनो आहे ऐं हिन खां पोइ हली करे माण्हू चर्स में, हीरोइन में, शीशा ऐं दीगर बीमारियूं, दीगर जेके नशा आहिनि हुन में पोइ मुब्तला थिए थो। माना ही स्टेज 1 आहे जिते सिगरेट नोशी शुरू थिए थी, चाहे उहो हुको हुजे, चाहे उहो सिगरेट हुजे, चाहे उहो बीड़ी हुजे, कहिड़ो बि स्मोकिंग आहे उहो डेफिनेटली इंसान खे, उनजी ज़ात खे, उनके बजट खे, उनजी सिहत खे मुतासिर कंदो ऐं असां सभिनीनि खे मिली करे इन जे लाइ बाक़ाइदा हिकिड़ी मुहिम हलाइण घुरिजे। आगही बेदार करण जी ज़रूरत आहे ऐं मीडिया, स्टेज ऐं इंतज़ामी हवालनि सां हिन में असांखे कोशिशूं करणियूं पवनि थियूं। अच्छा, हिन में हिकिड़ी ॻाल्हि मां हिकिड़ो अर्ज़ु कयां, हिकिड़ो आहे एक्टिव स्मोकर ऐं हिकिड़ो आहे पैसिव स्मोकर। एक्टिव स्मोकर हू आहे जेको पाण सिगरेट पीए थो, पाण दूह कढे थो, ऐं पैसिव स्मोकर हू आहे जेको पाण त नथो पीए पर हुन सोसाइटी में, हुन माहौल में रहे थो जिते ही स्मोक मौजूदु आहे। त हिन हवाले सां उहे माण्हू जेके सिगरेट नथा पीअनि पर हुन जा दोस्त अहबाब पीअनि था, हुन जो असरु हुन ज़ात ते बि पवंदो। त इन करे असांखे मिली करे इन मसइले खे हल करण जी कोशिश करणु घुरिजे। थैंक यू सर। बिल्कुलु ठीकु। अच्छा साईं, ही जेके वेप आहिनि ऐं इन खां पोइ ई सिगरेट आहिनि, उहे बि एतिरा ई नुक़सानकार आहिनि जीअं आम हिकिड़ो सिगरेट आहे? जी जी, बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। स्मोकिंग, वो भले ई सिगरेट हुजे, भले इलेक्ट्रिक हुजे, भले नॉर्मल सिगरेट हुजे, ही तमामु सिगरेटूं जेके बि आहिनि, नशो आहे, डेफिनेटली हू बॉडी खे नुक़सानु कंदो, बिल्कुलु कंदो। अच्छा साईं, ही ॿिया बि कुझु नशे वापराइण जा क़िस्म आहिनि, मिसाल जे तौरु गुटका आहे, नसवार आहे, मेनपुड़ी आहे, इहे बि तंबाकू नोशी में ई शामिल आहिनि? सर बिल्कुलु, नशो त आहे, डेफिनेटली नसवार आहे या ही गुटको आहे या मेनपुड़ी आहे या ज़ैडिकीस आहे, ही इंसान जी बॉडी खे ओतिरो ई मुतासिर कनि था जेतिरो स्मोकिंग करे थी। ही बि नशो आहे, बाक़ाइदा हिन सां बि माउथ जो कैंसर, हिन सां दिमाग़ी कमज़ोरी, हिन सां दिलि जी बीमारियूं, हिन सां ब्लड प्रेशर जी बीमारियूं, हिन सां इंसानी माना ज़िंदगी जो जेको कुझु बि आहे हुन सभु ते मुतासिर थिए थो। इन सां पूरो सिस्टम मुतासिर थिए थो। त अञा त मां सम्झां थो त ही गुटको त हिन खां, सिगरेट स्मोकिंग खां बि तमामु मथे आहे, हिन ते बिल्कुलु कंट्रोल थियणु घुरिजे। ओके। अच्छा साईं, इलाही सारा नौजवान ऑलरेडी डिप्रेशन जो शिकार आहिनि ऐं डिप्रेशन में ई हू वरी सिगरेट वधीक वापराईंदा आहिनि, त पोइ छा सम्झो था त उन जो अञा डिप्रेशन वधी वञे थो या फॉर टाइम बीइंग हू सुकून वठण जे लाइ सिगरेट वठनि था? सर, वो निकोटीन जेको आहे थोरो एक्टिव थी वेंदी आहे, जंहिंजे करे थोरे टाइम जे लाइ माण्हू पाण खे महसूसु करे थो त हू रिलैक्स आहे, पर एक्चुअली ही रिलैक्स न आहे, ही अञा बीमारी खे वधाइण जा ज़रिया आहिनि। इन खां बीमारी अञा वधे थी, डिपेंडेंसी वधे थी, एडिक्शन वधे थी। ऐं पहिरियों दफ़ो त हिकिड़े सिगरेट में कमु हली थो वञे, पोइ बाद में 2, पोइ 4, पोइ 8, पोइ 10, पोइ पैकेट, पोइ 2 पैकेट, ही माना आहिस्ता आहिस्ता ही वधंदो वेंदो, उन खां पोइ बि सुकून कोन मिलंदो। बिल्कुलु ठीकु। डॉक्टर साहब, त जेके माण्हू ऑलरेडी स्मोकिंग वग़ैरह करनि था या ॿिया के नशा वग़ैरह कंज़्यूम करनि था, त उन्हनि खे असां छा था चई सघूं त उहे इनखे छॾण लाइ कहिड़ा स्टेप्स खणनि ऐं कहिड़ी अहिड़ी शयूं आहिनि जेके उहे पंहिंजी ज़िंदगी में प्रैक्टिस करनि जी या आदत पंहिंजी ख़तमु करे छॾनि? यस, वेरी गुड क्वेश्चन। असल में सभिनीनि खां अॻु में त असांजी ज़िम्मेवारी आहे त असां मीडिया जे थ्रू हिकिड़ी मुहिम हलायूं, हिकिड़ी आगही
हिकिड़ी माना अवेयरनेस जी जे हवाले सां असांखे कमु करण जी ज़रूरत आहे, स्पेशली इन द कॉलेजिस, यूनिवर्सिटीज़, स्कूल्स, मदरसास एंड और इन तरीक़े सां जेके इदारा आहिनि उन्हनि में बि असांखे वञी करे ही सम्झाइण जी ज़रूरत आहे त स्मोकिंग इज़ वेरी डेंजरस फॉर यूअर फ्यूचर, फॉर यूअर लाइफ एंड फॉर यूअर बजट। ही हिकिड़ी ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि इहा त जेको माण्हू अॻु में इस्तेमालु करे थो पियो त डेफिनेटली विल इज़ द मेन, माना हुनखे पंहिंजो इरादो जेको आहे पको इरादो हू हिन में तमामु घणो असर अंदाज़ थींदो आहे। हुन खां पोइ कुझु न कुझु थोरा मेडिकल प्रॉब्लम बि ईंदा आहिनि त डेफिनेटली हुन जे हवाले सां कंहिं मेडिसन जे सुठे डॉक्टर खे या साइकोलॉजिस्ट खे बि मिली सघे थो ऐं हुन सां मिली करे हिन मुसीबत मां जान छुटी सघे थी। बिल्कुलु माण्हू बिल्कुलु नॉर्मल थी वेंदो आहे, को वॾी ॻाल्हि न आहे। ठीकु। अच्छा डॉक्टर साहब मूंखे ॿुधाइजो त हूअं त तंबाकू नोशी पूरे जिस्म जे लाइ तमामु घणी नुक़सानकार आहे, पर के ख़ासि जिस्म जा हिसा जिन खे वधीक मुतासिर करे थी तंबाकू नोशी? हाँ, ख़ासि तौर ते रेस्पिरेटरी सिस्टम, तनफ़ुस जो जेको निज़ाम आहे उनमें माउथ, लंग्स, ट्रेकिया, हुन खां पोइ दिमाग़ खे ख़ासि तौर ते पकड़े थी, छो त निकोटीन जेकी ख़ारिज थींदी आहे उहो दिमाग़ खे एक्टिवेट करे थी, हुन खां पोइ डल थी करे। हुन खां पोइ ॿियो नंबर ते कार्डियक इशूज़ हिन सां तमामु घणा वधीक थियनि था। इनमें ब्लड प्रेशर थिए थो, इनमें एंजाइना थिए थो, इनमें हार्ट अटैक थी सघे थो। हिनखे माना ॿिया बि फैक्टर्स हूंदा पर उन्हनि फैक्टर्स खे ही एड करे थी त हिन तरह जा मसइला वधी वेंदा। ऐं डाइजेस्टिव सिस्टम बि तमामु घणो मुतासिर थिए थो। आम तौर ते तव्हां ॾिठो हूंदो त जेको माण्हू नशो करे थो हुनखे कॉन्स्टिपेशन रहंदी आहे, बुख न लॻंदी आहे, मानी न वणंदी आहे, उहो न खाईंदो आहे, कमज़ोर थींदो वेंदो आहे। ऐं हिन खां अलावा जीअं मां अॻु में चयो त सेक्शुअल इशूज़ बि हुन सां डेवलप थींदा आहिनि आहिस्ते आहिस्ते, ऐं उनजी इज़्दवा जी ज़िंदगी बि मुतासिर थींदी आहे। बिल्कुलु ठीकु साईं। अॼुकल्ह जा नौजवान तमामु घणो नशो वापराइनि था, इन जो सबबु छा आहे? सर हाणे ही यकीनी तौर ते मेडिकल प्रॉब्लम घटि ऐं सोशल प्रॉब्लम वधीक आहे। मां सम्झां थो असांखे असांजे नौजवाननि खे स्कूलनि में, कॉलेजनि में एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ ॾियणु घुरिजनि, उन्हनि खे इनहेंस करणु घुरिजे जो हू मन पंहिंजी तालीम जे अलावा बाक़ी जेकी ज़िंदगी जा एक्टिविटीज़ आहिनि उनखे पॉज़िटिवली इस्तेमालु कनि। जेकॾहिं असां उन्हनि खे घुट जो माहौल में रखूं था त डेफिनेटली हुन घुट जे माहौल जे करे, हाणे मूंखे न चवणु घुरिजे त ही सियासी मसइलो आहे, घुट जे माहौल जे करे बि इंसान हिन पासे ते लॻी थो वञे। ऐं कुझु इंटरनेशनली मीडिया ते जेके लाइफ स्टाइल ॾेखारिया था वञनि उन्हनि खां बि माण्हू थोरो ई माना असरु वठंदो आहे ऐं उन्हनि असरात जे ज़ेरे असर पोइ वरी ही माना ही छा चइजे त सुकून हासिल करण जो शॉर्ट वे माण्हुनि सम्झो आहे। ऐं हाणे कुझु ज़माने में हाणे अहिड़ी तब्दीलियूं अची वियूं आहिनि त हाणे हिन खे बि माण्हू पंहिंजो हिकिड़ो स्टैंडर्ड था ठाहिनि त असां नशो कयूं था, वी आर स्टैंडर्ड पीपल। ही ग़लति सोच आहे, ही ग़लति सोच आहे। असांखे मीडिया में अची करे, असांखे अवाम में अची करे, मां त चवां थो त थोरो असांखे खपे त असांजा जेके इस्लामी स्कॉलर्स आहिनि उन्हनि खे असां गाइड कयूं थो, छो त हू हर जुमे ते मिंबर ते वेही करे ॻाल्हाइनि था, हज़ारे माण्हू उन्हनि खे ॿुधनि था, त उन्हनि खे थोरो ट्रेनिंग ॾियूं त हू 5 मिंट 4 मिंट हिन ॻाल्हि ते बि हर जुमे ते ॻाल्हाइनि त मां सम्झां थो हिनजो पॉज़िटिव इफेक्ट ईंदो। बिल्कुलु ठीकु। अच्छा डॉक्टर साहिब, आम तौर ते असीं ॾिसंदा आहियूं पब्लिक प्लेसिस ते बि सिगरेट नोशी तमामु आसानीअ सां ऐं आम हलंदी रहंदी आहे। छा सम्झो था त पब्लिक प्लेसिस ते इन शइ जी पाबंदी हुजणु घुरिजे? सर ही त क्राइम आहे न, ही त बाक़ाइदा लॉ मौजूदु आहे, त पब्लिक प्लेस ते स्मोकिंग अलाउ न आहे जी। पर मसइलो इहो आहे त ही असांजा जेके इदारा आहिनि उन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे त हू पब्लिक खे पब्लिक प्लेसिस ते स्मोकिंग न करणु ॾियनि, ऐं जेको करे थो हुनखे सज़ा ॾियनि, हुनखे पकड़नि या उन्हनि ते को जुर्मानो हणनि, पोइ आहिस्ता आहिस्ता इनशाला कल्चर ठही वेंदो। बिल्कुलु ठीकु। नाज़रीन पाण ब्रेक वठंदासीं, पर डॉक्टर साहिब अवां असां सां गॾु ई रहिजो, ब्रेक खां पोइ अवां सां वरी मुलाक़ात करियूं था। नाज़रीन स्टे ट्यून्ड, स्टे विद अस। वेलकम बैक नाज़रीन, हिकिड़ी अहिड़ी शाईअ खां पोइ अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। तंबाकू नोशी ते पाण ॻाल्हि ॿोल कईसीं पिए। डॉक्टर ख़ुशी मोहम्मद साहिब असां सां गॾु मौजूदु आहिनि। साईं डॉक्टर साहिब, ही तंबाकू नोशी नशो आहे या आदत आहे?
सर ही पहिरें नशो आहे जी ऐं नशो जॾहिं मुस्तहकम थी थो वञे त कोई आदत बि ठही वेंदी आहे. अच्छा डेफिनेटली ही नशो आहे, बिल्कुलु एडिक्शन थिए थी. हा ऐं एडिक्शन जो मतिलबु इहा आहे त जेकॾहिं तव्हां इस्तेमालु न कंदव त पोइ तव्हांजी विड्रॉल सिम्टम ईंदा, तकलीफ़ थींदी बॉडी खे, पोइ तव्हांजी दिलि चाहींदी त हर सूरत में मां नशो कयां, सिगरेट नोशी कयां, जो मुंहिंजी ही हालत कवर थी वञे. बिल्कुलु ठीकु. आदत अच्छा बि आहे, जी जी डेफिनेटली आदत बि आहे ऐं ही नशो बि आहे, ॿई ॻाल्हियूं आहिनि. ठीकु. अच्छा साईं, माण्हुनि खे ख़बर बि आहे त ही नशो असांजे लाइ नुक़सानदेह आहे, पर उन जे बावजूदि बि कनि था. इन जो को मेंटली को मतिलबु तासुरात आहिनि, छा चवणु चाहींदा? हा सर, ही बराली मां मीडिया जा माण्हू आहियो, मूंखां वधीक ॼाणो था हिन ॻाल्हि खे. सर त माण्हू खे इहा ख़बर बि आहे त ही शइ मुंहिंजे लाइ नुक़सानदेह आहे, पोइ बि हू इस्तेमालु करे थो. त हिन जो हिकिड़ो त इहो ई थियो त असांजी नेचर में अहिड़ी ॻाल्हि का अची वई आहे त असांखे बसि लापरवाही आहे, या असल में एक्चुअली पेरेंट्स ऐं जेके सोसाइटी जा जेके वॾा हूंदा आहिनि, इन्हनि जी बि ज़िम्मेवारी हूंदी आहे त हू पंहिंजे इलाइक़े में, पंहिंजे एरिया में, पंहिंजे ॻोठ में ही आगही पैदा कनि, माण्हुनि खे अवेयरनेस पैदा कनि त बाबा तव्हां ही इस्तेमालु कंदो, तव्हां नशो कंदो त हिन नशे जा असरात तव्हां ते बि पवंदा, तव्हांजी फैमिली ते बि पवंदा, ऐं तव्हांजे बजट ते बि पवंदा, ऐं तव्हांजी लाइफ स्टाइल बि मुतासिर थींदी. ही मां सम्झां थो इन हवाले सां जेको अवेयरनेस जो प्रोग्राम आहे हुनखे असांखे स्ट्रेंथन करणु घुरिजे. अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि मां हिते अर्ज़ु थो कयां त ही शुरू में बि चयो त मीडिया, स्टेज ऐं इंतिज़ामी हवाला, माना इंतिज़ामी हवालो हाणे तव्हां सम्झी सघो था ते नशो अचे किथां थो, उनखे हुतां अचण जी इजाज़त केरु थो ॾे, ऐं कीअं असां वटि पहुचंदो आहे, हुनखे कंट्रोल करण जे हवाले सां इंतिज़ामी इक़दामात ज़रूरी आहिनि. उनमें डिस्ट्रिक्ट इंतिज़ामिया आहे, पुलिस आहे, रेंजर्स आहे, एक्साइज़ वारा आहिनि, या ॿिया टिया सभु, इन्हनि जी बि ज़िम्मेवारी वधे थी. इन्हनि खे बि अहसासु थियणु घुरिजे त बाबा ही असांजी ज़िम्मेवारी आहे, ऐं असांजी क़ौम तबाह पई थिए, असांजी जनरेशन तबाह पई थिए, त हुनखे रोकथाम कंदा त डेफिनेटली उनजो सुठो असरु पवंदो. बिल्कुलु ठीकु. डॉक्टर साहिब, छा सम्झो था इन शइ खे रोकण जे लाइ असां कहिड़ा उपाउ वठी सघूं था? हा, उहो त मां अॻु में ई अर्ज़ु करे चुका, वरी हिनखे मां थोरो एक्सप्लेन करे छॾियां. नंबर 1 ते आहे इन्फोर्समेंट ऑफ लॉ, कानून जी अमलदारी. ठीकु सर. माना जेकी शइ कानून जे हेठि बेन आहे हुनखे मार्केट में न हुअणु घुरिजे. नंबर 2, अवेयरनेस, माण्हुनि खे इहा माना अहसासु ॾियारण जी ज़रूरत आहे, उन्हनि खे आगही ॾियण जी ज़रूरत आहे त बाबा ही जेको कमु आहे ही तव्हांजे लाइ सुठो न आहे, ऐं हिन कम सां तव्हांजी तबियत बि मुतासिर थींदी, तव्हांजो पैसो बि लॻंदो, ऐं तव्हांजी फैमिली बि मुतासिर थींदी. ऐं टियों जेको आहे हू आहे इंतिज़ामी, माना इंतिज़ामी हवालनि सां हिनखे कंट्रोल करण जी ज़रूरत आहे. जीअं मां अर्ज़ु कयो त जेके माशरे जा वॾा आहिनि, माशरे जा वॾा माना आम तौर ते जीअं सम्झो त काउंसलर आहिनि, या चेयरमैन आहिनि, या इलाइक़े जा वॾेरा आहिनि, या टीचर्स आहिनि, या इमाम मस्जिद आहे, ही जेके माण्हू हूंदा आहिनि माशरे में पंहिंजो हिकिड़ो असरु रखंदा आहिनि. इन्हनि खे असांखे ट्रेन करणु घुरिजे, इन्हनि खे को अहिड़ो प्रोग्राम ठाहिणु घुरिजे जो इन्हनि खे हिकिड़ी जाइ ते विहारियूं, इन्हनि खे अहसासु ॾियारियूं त तव्हां पंहिंजे सोसाइटी में वञी करे हिन मौज़ू ते माण्हुनि खां ॻाल्हायो, उन्हनि खे अवेयरनेस ॾियो जो हिन जी कमी थिए. ऐं ॿियो कुझु सोचनि था त हिनजी क़ीमत वधाए छॾे. मां सम्झां थो त क़ीमत, सिगरेट जी क़ीमत वधाइण सां सिगरेट नोशी में कमी कोन ईंदी, हू घटिताई कोन ईंदी, हू उहो ई रहंदी ऐं अञा वधंदी. जेतिरो तव्हां हिनखे लिकाईंदो, छिपाईंदो ऐं शॉर्ट कंदो, हुनमें हिनजी क़ीमत वधी वेंदी, पर स्मोकिंग घटि कोन थींदी. मां सम्झां थो अवेयरनेस इज़ द मेन टूल इन आवर हैंड. We should use this one promptly and effectively. Thank you. जी डॉक्टर साहब, हिकिड़ो ॿियो, तव्हां जीअं पैसिव स्मोकिंग जे बारे में थोरो ॻाल्हायो हुयो, तव्हां इहे मेंशन कयो त असांखे जेके डिज़ीज़िस थियनि था स्मोकिंग जे करे, रेस्पिरेटरी था थियनि, ऐं जेको आहे सो दिमाग़ ते डायरेक्टली असरु थो थिए, पर जेको पैसिव स्मोकर्स हूंदा आहिनि उन्हनि ते बि छा सिमिलरली इहे ई बीमारियूं थींदियूं आहिनि, या मुख़्तलिफ़ उन्हनि जा के सिम्टम्स हूंदा आहिनि?
हाँ अभी बिल्कुल जो क्वेश्चन वैलिड है शायद ही स्मोकिंग इज द मेन कॉज ठीक है हाणे जेको डायरेक्ट स्मोकिंग करे थो एक्टिव स्मोकिंग करे थो हू त डायरेक्ट मुतासिर पियो थिए ऐं जेको पेसिव स्मोकर आहे माना हू आहे कॾहिं कॾहिं माना ज़रूरी न आहे हर वक़्तु स्मोकिंग कंदो हुजे त हुनखे बि असर ज़रूर कंदी पर माना जीअं आहे न बोर्ड में माण्हू वञे थो जिते को वधीक पाणी आहे त घटि पाणी आहे घटि पाणी में पेर ते आला हुनजा बि थींदा बाक़ी बुॾण वारो उहो हूंदो जेको वॾे पाणी में वेंदो सो डेफिनेटली हाणे ॾिसो न फॉर एग्जाम्पल कंहिं माण्हू खे कार्डिक इशू आहे हुन कार्डिक इशू में जेकॾहिं स्मोकिंग बि शामिल थी वञे जी त हू डबल थी वेंदो सिमिलरली अगरि कंहिं माण्हू खे एलर्जीज़ जा प्रॉब्लम आहिनि उन्हनि खे दमा आहे उनखे खंघि आहे या उनखे टीबी आहे या चेस्ट जा ॿिया इशूज़ आहिनि नमूनिया आहे ऐं हू स्मोकिंग बि करे थो या एक्टिव हुजे या पैसिव हुजे त ज़रूरी तौर ते हू उनखे उनजी बीमारी खे वधाईंदो बिल्कुलु ठीकु त हिन तरीक़े सां मुतासिर करे सघे थो बिल्कुलु बिल्कुलु ठीकु नाज़रीन डॉक्टर ख़ुशी मोहम्मद साहिब टीबी जा माहिर असां सां गॾु वीडियो कॉल ते मौजूदु हुया साईं वॾी महिरबानी अव्हांजी वक़्तु ॾियण जे लाइ नाज़रीन असां ॾिठोसीं त तंबाकू नोशी असांजी सिहत जे लाइ तमामु घणी मुज़िर आहे नुक़सानदेह आहे कोशिशि करियो त इन शइ खां पासो करियो ऐं पंहिंजी ज़िंदगीअ सिहतमंद गुज़ारण जी कोशिशि करियो ऐं इन सां गॾोगॾु असां अव्हां खां वठंदासीं इजाज़त ऐं इन उमेद सां जिते बि हूंदो पंहिंजो रखंदो तमामु घणो सारो ख़्यालु इन सां गॾु पंहिंजे मेज़बान इम्तियाज़ अहसन ऐं हुमरात आहे खे ॾींदा इजाज़त अल्लाह